जात, एक दिन काटी बने तुम्हारी, चार कारवां दे जात। भाई बंद कुटुंब परवारा, तो सब पीछे भागे जात। आगे मरगट जाए तारा, तेरा रोए बिखेरे लाट। वहाँ जमपुर में नरक निवासा, या अग्नि में फूके जात। दोनों दीन बिगाड़े अपने, अब नहीं सुनता सतगुर बात। वह दिन बहु पछतावा होगा, अब तुम करते अपनी घात। जोनी गई बिरदता आई, अब के दिन का इनका साथ। चेत करो मानो ये कहना, गुर के चरण झुकाओ मात। राधा स्वामी कथा सुनाई, अब तुमको बहु विधि समझात। इससे भी काबूनी कथा रहा करे फरासी अंदर पे मौत से डरत रहो दिन रात, एक दिन भारी भीड़ पड़ेगी, जम कूदेंगे दर दर लात। ये वाणी परम पिता पूरन सतगुरु गुरुदेव श्री हरिवर महाराज स्वामी जन जीवानिया तो सतगुरु फरमानता कि एक ॾींहुं उहो बि अचणो आहे जॾहिं हिन बेबका फानी संसार के हमेशा हमेशा वास्ते असांखे छॾणो पवंदो। अहिड़ा लोक विया जन जे रथ तीथनि सां सतई समुंड थिया, मानुष राक्षस देवता जिन पंखी वस कया, पर से भी हितों विया एस्तर रहे न आदमी। तो साथ फरमानता कि फानी संसार, झूठी दुनिया, कूड़ो वहवा, ये चार दिना की चांदनी फिर अंधेरी रात। तव्हां अखियुनि सां ॾिसी रहिया आहियो त अॼु खां 5-10 ॾींहं अॼु उहो मित्र असां में वेठो न आहे, जंहिंजो सत्संग, जंहिंजी यादगार में अॼु हे मोकिलानी, अछो माना मोकिलानी, आख़िरी मोकिलानी आहे, आख़िरी अलविदा आहे। तो एक अंधियूं मंडियूं ॿाहिरियूं रस्मा रवाज आहिनि, अछो आहे, फलाणो आहे, तीरो आहे। सो इन ॻाल्हियुनि में त असांजो वधीक को वास्तो न आहे, पर आख़िरी जेका हक़ीक़त आहे उहा त हक़ीक़त ई आहे। हाणे सूरज उभरियो बीठो आहे, असां में को बि चई न सघंदो त राति आहे, हर को चवंदो ॾींहुं आहे। सो प्यारा सजनो, तव्हां ईअं न सम्झो त हिन दुनिया में इहो हिकिड़ो प्रेमी हलियो वियो, बाक़ी जो जो त्यों दुनिया आवाज़ ई आवाज़ रहंदी। जे ईअं असांजो सोचणु, ईअं असांजो चवणु ऐं इन ॻाल्हि खे तस्लीम करे बीहणु, माफ़ कजो त इन खां मथे वधीक असांजी ॿी नादानी न चवंदी, भल कयल बि न चवंदी, पोइ असीं सरासर भुलूं था।
कि काॾे विया तुंहिंजा वॾा जिन मारियूं महल थई अॻियां, अॼु धूड़ में तनजा हॾा थो ॾिसां वहरान में। कई धारा सिकंदर, कई वीर वरियाऊं, 10 पातशाह गुरु साहिब जन अॼु हिन दुनिया को मोकलाणी करे विया। तो दुनिया जो नाज़ करण, दुनिया जो फ़ख्र करण, इहा हिकिड़ी निसोरी भुल आहे। सो सतगुरु प्रीतम मुंहिंजा प्यारा गुरुदेव जन असां सभिनी प्रेमनि खे नसीहत ॾियनि था कि मौत से डरते रहो दिलरा। चवंदा मौत को ॾींहुं न बल्कि रात भी ढिज ॾींहुं भी ढिज। त को प्रेमी पुछे तो इनकी वजह मौत को छाता भला ढिजजे, इनकी का वजह आए? तो हेठ जवाब ॾियनि था। तो एक दिन बारी भीड़ पड़ेगी जम खुदेंगे धर धर ला। चवंदा याद करण तोखे खपे, उहो ॾींहुं तोखे न विसारण खपे जो चोटी को वठी करे जमदूत अचे लता लता मार कुट अची शुरू करे ॾींदा। चवंदा उन जो तो वटि कोई जवाब आहे? आहे ॿिनि गवर्नमेंट जी लड़ाई थींदी आहे त मोर्चा संभाले करे फौजा वञी जंग जे वास्ते तैयार थी पइजनि भई जंग आहे। त सतगुरु फरमाइनि था हैफ़ असांजी ज़िंदगी जी आहे त असीं मौत जी जंग लाइ यानी छा असां वटि बंदोबस्तु आहे? कोई बंदोबस्तु न आहे। काई असां वटि को तरीक़ो न आहे। तो तंहिं करे मुंहिंजो प्रीतम सतगुरु हेॾो जाइ थो माता जेकर ॿार निकिरी विया, हेॾो मर्द हेॾो ईंदा हुआ। मौत से डरते रहो दिन रात, एक दिन बारी भीड़ पड़ेगी जम कूदेंगे दर दर लात। छो त बीमारी हालत करे मुंहिंजी जरा आवाज़ घटिजी वई आहे, इन करे असांजे प्रेमनि लाउट जो बंदोबस्तु रखियो आहे। ख़ैर प्रेमनि खे थोरी घणी फीस जी तकलीफ़ भी असां ॾींदा आहियूं ऐं सत्संग यानी मूंखे मजबूरन करणो पवंदो आहे। तो संगत बाज़े बाज़े ते इंतहा थी वेंदी आहे, वर्षनि में जो अथो मथो न थींदो आहे। लाउट जो बंदोबस्तु न हुजे सत्संग यानी मां करे न सघंदो आहियां। वादन की तुम याद विसारी अब बोधन में रहो बुलात। मौत से डरते रहो दिन रात। मुंहिंजा प्रीतम सतगुरु फरमाइनि था कि मौत को ढज करे कूच विया स्वामी हिन संसार में पीर पैगंबर ओलिया जिन पंहिंजा पंथ कया। जे मोहम्मद साहब इस्लाम बनायो, जे ॿुध जी गुरु यानी ॿुध मज़हब ठाहियो, जे गुरु गोरखनाथ जोगी पंथ हलायो, जे स्वामी दयानंद साहब आर्या समाज हलायो, जे 10 पातशाह गुरु जन पंहिंजा सिख पंथ हलाया। पर मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे कि बराबर हिन दुनिया में इहे हस्तियूं
उथी वञे, मिटी वञे। तो सजनो, हिन संसार में ॿ ॻाल्हियूं रहणियूं, हलणो सभु पिया, हर को हलंदो लोड़, को अॻे को पोइ। सिर्फ़ फ़र्क़ु आहे अॼु असांजी माता माई हुनजो सभिनी नालो कनी अॼु को 10 ॾींहं 12 ॾींहं अॻे वई, पर ॿियो को महीनो पोइ वेंदो, 2 महीना पोइ वेंदो, साल पोइ वेंदो, 5 पोइ वेंदो। इहो सुवाल न आहे। तो हिन दुनिया में हिकु नेकी बि बचे, जनी कमायो की न की से अॻियो रत रणनि ॾुखियो पंध प्रसलात जो हुते वायूं सभु ॾिसण, बसि वायूं वेलड़ियूं थी वेंदियूं। जीअं त का ख़ौफ़नाक आफ़त मथां जे पवंदी आहे, पोइ चवंदो आहे इंसान से मुंहिंजो त दिमाग़ चए ई नथो करे, इंसान बावरो थी वेंदो आहे। तो सतगुरु फरमान था ख़बरदार, हिक ॾींहुं मौत बलवान वॾी भारी जंग जोत बि असांखे पवंदी, मगर उन जंग जे वास्ते जीअं मिलिट्री में कमांडर चीफ ऐं मेजर थींदा आहिनि, लेफ्टिनेंट थींदा आहिनि, तो इन जे लाइ हिकु रहबर कामिल जी ज़रूरत आहे। मत को भरम भले संसार, गुर बिन कोई न उतरत पार। तो प्यारा, हिकु ॾींहुं हलणो ई आहे, या चाहे कोई ॻाल्हि चई ॿुधाए या न बि ॿुधाए, इहा वॾी ॻाल्हि न आहे। असीं ॾिसूं था, असांजा पितामह, असांजा ॾाॾा, असांजा परॾाॾा, असांजा बुज़ुर्ग अज़ीज़ मित्र सनबंदी, केतिरो बि असांजो उन्हनि सां प्यार हो, असीं पंहिंजा लुड़क आंसू बि उन्हनि जे लाइ वहायासीं, पर अंत बणी त कुझु न सघियो न, थी त कुझु न सघियो न। इन जंग युद्ध में असीं कामयाब त न वियासीं न। तो सतगुरु फरमाइनि था, मौत से डरत रहो दिन रात, एक दिन बारी भीड़ पड़ेगी, जम कूदेंगे दर दर लात। तुम हिकु ॾींहुं जमदूत अचे मथां बहंदा, नगारा मौत का बाजे, सावन में जो भला गाजे। यही सावन जा सदान फूले खेत की, सदान सावन हो, सदान राजा सर रहे, सदान जीवे हो। सजनो सॼो जीवत जो वहिंवार, जे तव्हां आयो त तव्हां सां सभु कुझु आहे, पर जॾहिं तव्हां हिन दुनिया खे अलविदा कई, मोकलाणी कई, त छा रहे? हाणे तव्हां मां को प्रेमी ॿुधाए सघे थो त हितो दुनिया में को वञे थो काथे वियो? तो ये अमलन और कर्मन से फैसला है। जड़ा जड़ा असी अमल कंदासीं, ओड़ा फैसला थियणा। तो सतगुरनि जे चवण जो मतिलबु वजह इहा आहे, असीं कुझु अमलनि में तब्दीली आनियूं। फेरो उहो फेरो छा आहे त कंहिं महात्मा संत जी शरण वठी करे, असीं गरुड़ पुराण में पढ़ियो आहे, हिननि जो हिकु वॾो शास्त्र आहे। त मौत जी एतिरी तकलीफ़ थी थिए कि दरख़त 60,000 बबर जो वात को विझी ॿुधा रस्ते गॾु, एतिरो मौत जो यानी तसियो अचे थो। हिन पिंडे मों रूह के जा सतगुरु गढ़ी सघंदो आहे या जमदूत गढ़ी सघंदा। मौत जे वक़्तु सभ जो पर्दो खुले थो, चाहे नाम वतल आहे या न बि वतल आहे, मगर अमल शीशे जी तरह
चेहरे जे साम्हूं अचे बीहनि था। तो सतगुरु असांखे सम्झाइनि था कि मौत को धियो हिकु ॾींहुं हिन दुनिया खे छॾिणो आहे। आख़िर त हिकिड़ो हलींदे ज़रूर, अर्श में घर वञी हलींदे ज़रूर। तो अॼु मुंहिंजो प्रीतम करोड़नि संतनि जो मालिक वाली वार, तो मूंखे इहो लफ़्ज़ इन करे चवणो थो पए त पर आख़िर हिन दुनिया फ़ानी के उहे बि तस्लीम करे विया। गुरु नानक जहिड़ी शख़्सियत आहे, मौलाना रोम मंसूर साहब जहिड़ियूं हस्तियूं, तो मौत कंहिंखे बि न छॾंदो। तंहिं करे ज़रूरी आहे, मजबूरी चओ, लाचारी चओ, यानी ॿ घड़ियूं वञी प्रीतम जी यादि करी ज़रूरी आहे। वेही असीं मौत खे यादि कयूं, बिना मन भव बिना मन भाव। ये असांखे भाव आहे न, असांखे त चोरी न कयूं, कतर न कयूं, का गंदाई न कयूं, मथां पुलिस जा थाणो पकड़े। त असांखे एतिरो भाव ज़रूरी आहे, वञी मालिक जो रखूं। तो सतगुरु फरमाइनि था, मौत से डरते रहो दिन रात, रात भी ॾींहुं भी अथई पार। एक दिन बारी भीड़ पड़े, एक ॾींहुं बारी अचे, ज़मानो मथो तुंहिंजो नाज़म थींदो। हज़ारे माण्हू बीह ॾिसंदा तमाशो, मगर करे कोई न सघंदो कुझु। हिकिड़ो घर जो भाती मरे थो, असां छा करे सघूं? सवाइ ॾिसण जे, नज़ारे जे, तमाशे जे कुझु करे त नथा सघूं। साईं पाणी जो देगिड़ो विझे, हाणे हे त रक़म थी, किथे कोठे ते मोह, खट ते मोह आदमी खे विझ पई। तव्हां कराची में वञी ॾिसो, हर माण्हू रहनि कराची में मथे बंग संद में घणो करे रहनि बंगलनि में था। पोइ उहे सभु अवगत हुया, नरक हुया। हाणे मां इन तरफ़ नथो वञा, इहे संसारी रस्मा रवाज आहिनि, कयो न कयो, पर मुंहिंजे चवण जो सतवर जो गुरबाणी जो चवण जो मतिलबु इहो आहे त हिकु ॾींहुं मौत असांखे सवार करिणो आहे। कंहिं बि हालत में असीं मौत को न बचंदासीं। तंहिं करे ॿ घड़ियूं वेही करे असीं उन प्रीतम जी यादगिरी में रहूं, उनखे यादगिरी कयूं, उनजो नाम सिमरन कयूं, के साधु महात्मा जी शरण वञूं, साध संगत कयूं। इहो ई वखर परलो कयो आहे। वहाँ दिन की तुम याद विसारी, अब भोगन में रहो बुलात। तो नादान पागल तो ना है, तो उन्हीं जीअं खे तो विसारे छॾियो। भोगन विषय विकारन में पैदी करे चंदा छा सज़ा है, विषा दाइम रहना है। ये हदी मथां होद पुतन चढ़ी कई, हदी उहा ई होद, पर चूटी नड़ चढ़ी विया। कई दारा सिकंदर दुनिया मां वीर हलिया विया, खान मलूक हलिया विया, पर तव्हां रोज़ ॿुधो था अॼु हे वियो, अॼु हो वियो। जॾहिं सॼी दुनिया जो तव्हां खणी हिसाब लॻायो त लखे लोक मरदा हूंदा। असीं कलकते में वियासीं, वॾो मंदरु आहे कालका जो। असांखे उन मंदर खे ज़रूरु ॾिसणो, दर्शन करणो। समुंड जे बिल्कुलु आहिनि मथां आहे। मां चवंदा हिकिड़ो कलाक खनि असीं बीठासीं, कलाक में न बि घटि में घटि 500 जाने मैयत अची वई। मिंट में जाते 70-80 लख आदमी जी उन ज़माने में आबादी, हाणे त शायदि अञा बि मथे हुजे। हे त हिकिड़ो मसाणो कालका जो हो, पर अहिड़ा कलकते में सवे मसाणा हूंदा, सवे मरघट हूंदा।
तो सतगुरु फरमान था मौत बलवान का बचन मुश्किल कई वया के वंजणा रहा की न रहन कहरियूं कूका कालजू बोड़ा की न बुधन पोइ था रत रड़न जेरी हार आए हिकिड़ो हलिया न जे हार खाई वियासीं हिकिड़ो इंसान जुआरी आहे जे 5500 जुआ में दाव में लॻी विया घेरे में अची वियो हारजी वियो तो हे भी संसार जुआ है हिकिड़ी तो सतगुरु फरमान था कुछ कर पंहिंजे लाइ जेकी करणो थी अॼु करे वठ कल करे सो अब कर अब करे सो अब क्षण में परले होएंगी फेर करेगा कम अड़ियों हस दुनिया मां मिटी वञे गुरु नानक देव साहब चयो जंहिंजे हथ में ज़िंदगी मौत हो जे रहना तो रही भी सघंदा लखन ॿियनि खे बचाए भी सघंदा पर इहो अमर उन्हनि जो पंहिंजो हो उन्हनि खे बरसर किस्म दीदा हो मञणो हो तो उन राह रवानी के एक दिन काठी बने तुम्हारी चार कारवाना दे जात तुंहिंजा हिकु ॾींहुं तुंहिंजी शरीर मिटी थी वेंदो मैयत चार अॻवान थी करे तुंहिंजी अर्थी खे टटी खे खणंदा वो छा चवंदा राम राम सत है अरे भाई इहो अॻी लफ़्ज़ तव्हां हुनखे न पए चयो पहिरियों कुलो ॾेवारदान पंहिंजनि को कि पुट ॾे भाटियो ॾे अज़ीज़ ॾे मिट ॾे एतिरी मिसाल आहे तव्हां इहो अॻे हुनखे राम त सची सत आहे असत न आहे तो बकाए दुनिया बेबकाए पर इहा निसोरी ठगी आहे तो सतगुरु फरमान था हिकु ॾींहुं शिक्षा ते खणी करे टटी ते तोखे चार कहरवा चार इंसान खणंदा चवंदा पोइ छा थींदो वो न किया जो आज की रहन काम आवे वो कुछ बणजी न सघंदो तंहिं करे उन मुंहिंजे प्रीतम खे ॿ घड़ियूं वेही करे यादि कर मौत खे यादि कर छो त नेठ ते हीअ दुनिया छॾणी आहे आख़िर त हिकिड़ो हलींदे ज़रूरु आख़िर हिन दुनिया में हलणो आहे इहे फरी फात न गोर न माणी सॾु करे न घरिया घरिया अॼु कबरां मुसलमाननि जी हिकिड़ी किताब में ईंदी आहे कहानी त पखी जी विख विख ते सुल्तान बादशाह जी क़बर आहे उमत जो अंत छड़ो न आहे तो सजनो करोड़ा जुगन अनाथ काल को ही दुनिया आबाद आहे करोड़े हिन दुनिया में लड़ाणो करे विया हूंदा असां बि हलंदासीं अॼु वेठा सुभाणे कहिड़ी ख़बर आहे को हुजे को न हुजे तो सतगुरु फरमान था एक दिन काठी बने तुम्हारी चार कारवाना दे जात भाई बंद कुटुब परवार तो सब पीछे भागे जात हाणे हीअ रस्म पंहिंजे वास्ते हाणे मां मर्दम मूंखे इहो ख़ौफ़ अॻे हूंदो घर जी मां ॿिए कंहिं ॾे न वेंदुमि त मां ॾे उहो छा ईंदो ॾिसणो पए थो न आदमी जेको संगती मर्द आहे शादी या ग़मी में अंदरी नज़रनि सां तकंदो आहे यार केरु आयो केरु न आयो त इहा रस्म हिकिड़ी उहे चवंदा चार उहे भार पुट जी सनबंधी पंहिंजे मतिलब जे करे अॼु अमा समाने तमा ये अॼु मां कंहिं ॾे वेंदो त मां ॾे बि ईंदा न ॻाल्हि कंदा आहिनि को शब्द कंहिं ॾे न वेंदो कुंजूं ॾेवारे पढ़ंदो पोइ जॾहिं जो उन जो को मोह त हुननि बि कुंजूं ॾेवारे पछियो हाणे कुंजूं छा करनि मैयत रुले पई तो सतगुरु फरमान था हेठि थी संसार जी हिकिड़ी हेॾ
हे संसार जे हिकिड़ी रवाज रस्म पर चाहे न बि को अचे खणी लख बि अचनि पंडित जवाहरलाल मोदी दुनिया जूं वॾियूं वॾियूं हस्तियूं कठियूं थियूं सदर आजो मरी वियो वॾियूं वॾियूं हस्तियूं कठियूं थियूं मगर उन्ही खे त ख़बर नथी पए न तो हे संसार जा रवाज रस्म तो सतगुरु